ख़बर अवां सां शेयर कंदासीं मुबारकपुर खां। अवांखे ॿुधाईंदासीं डीआईजी लाड़काणो इसरार चांडियो जी गिरफ़्तारी ऐं बलूचिस्तान पुलिस हवाले करण वारनि ख़बरुनि जो नोटिस वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। डीआईजी लाड़काणो पारां जैकबाद जे सदर थाणे जे एसएचओ अख्तर अबड़ो मथां लॻायल इल्ज़ामनि जी जांच जी हिदायत कई आहे। इन हवाले सां अवांखे ॿुधाईंदासीं त एसएचओ मथां लॻायल इल्ज़ामनि जी जांच करे हफ़्ते अंदर रिपोर्ट पेश कई वञे। डीआईजी लाड़काणे अहिड़ी हिदायत कई आहे। एसएचओ अख्तर अबड़ो ते इसरार चांडियो खे गिरफ़्तार करे बलूचिस्तान पुलिस हवाले करण जो इल्ज़ाम आहे। डीआईजी सिपी अली शेर जखराणी जांच बाद इसरार चांडियो ख़िलाफ़ दाख़िल केस कूड़ो करार ॾेई खेसि आज़ाद करे छॾियो हो। मुबारकपुर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। हिन जा तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल फताह मस्तोई। जी अब्दुल फताह, छा तफ़सील आहिनि? हाँ जी रोशनी, जैकबाद पुलिस पारां केटीएन न्यूज़ जे सुल्तानकोट जे रिपोर्टर इसरार चांडियो खे गिरफ़्तार करे बलूचिस्तान पुलिस हवाले करण वारो मामलो डीआईजी लाड़काणो अब्दुल हमीद उर्फ़ इसरार चांडियो खे गिरफ़्तार करे बलूचिस्तान पुलिस हवाले करण जो अॼु ख़बरुनि जो नोटिस वठंदे डीआईजी लाड़काणा जैकबाद जे सदर एसएचओ अख्तर मथां लॻायल इल्ज़ाम जांच लाइ एसपी कंबर शहदाद कोट हवाले करे छॾी आहे। एसएचओ अख्तर अबड़ो मथां लॻायल इल्ज़ाम जी जांच करे हिकु हफ़्ते अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम जारी कयो आहे। एसएचओ अख्तर अबड़ो ते इसरार चांडियो खे गिरफ़्तार करे बलूचिस्तान पुलिस हवाले करण जा इल्ज़ाम आहिनि। जिते मथस 10 किलो चर्स रखण जो केस दाख़िल कयो वियो हो। ॿिए तरफ़ डीआईजी सिपी बलूचिस्तान जे अली शेर जखराणी जांच बैदि इसरार चांडियो मथां दाख़िल कयल कूड़ो केस करार ॾेई करे आज़ाद करे छॾियो हुयो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी। नासिर मुबारकपुर खां अब्दुल फताह मस्तोई तफ़सील ॾिना आहिनि। मुबारकपुर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। डीआईजी लाड़काणो इसरार चांडियो जी गिरफ़्तारी ऐं बलूचिस्तान पुलिस हवाले करण वारनि ख़बरुनि जो नोटिस वरितो आहे।